अगले वाले जेब में रख दे। जी इन वक्त असां मौजूद आहियूं मीरपुर ख़ास जे उन इलाइक़े जे अंदरि जेको अंडरग्राउंड पुल वारो इलाइक़ो आहे। उन में तव्हां ॾिसी सघो था केतिरो पाणी आहे। हीउ ॾिसो यादगार शोहदा पुलिस चौक आहे, इन जे भर में अंडरग्राउंड पुल आहे, भर में SSP ऑफिस, DIG ऑफिस। हीउ रस्तो जेको आहे मीरपुर ख़ास, सेटेलाइट टाउन, भांगसियाबाद, रहीमनगर इलाइक़े खे वञी मिले थो। ऐं जे भर में कंप्रेहेंसिव स्कूल आहे, साॻी तरह हिते नादरा ऑफिस बि आहे ऐं हिते जेके ऑफिसूं आहिनि। मगर हीउ अंडरग्राउंड पुल में केतिरो पाणी बीहजी वियो आहे। हिते तक़रीबन 10 खां 12 फुट खां वधीक पाणी बीहजी वियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं जॾहिं त हिते असांखे डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन मेमन पिणु मिलियो ऐं उहो विज़िट करे रहियो। जॾहिं त ज़ाहिद हुसैन मेमन जो इहो मौक़िफ़ आयो त असां मीरपुर ख़ास शहर जे अंदरि असिस्टेंट कमिश्नर खे, टाउन कमेटी जा जेके ऐं म्यूनसिपल कमेटी जे अमलदारनि खे हिदायतूं करे छॾियूं ऐं सभिनी खे इहो चयो आहे त सभिनी जूं मोकलूं रद्द आहिनि ऐं हुते पूरे शहर मां फौरी तौर ते पाणी कढियो वञे। मगर असीं ॾिसूं पिया इंतिज़ामिया पाणी कढे त पई, मगर बरसाति जो वसकारो हले पियो, तंहिंजे करे इंतिज़ामिया खे पिणु कुझु परेशानियूं थियनि पियूं। मगर हिन वक़्तु असां ॾिसूं पिया चारों तरफ़ जेके पुलिस जा एहलकार बीह रहिया आहिनि। इहो इन करे त हिते माण्हू पाणी में न अचनि ऐं ख़ासि तौर ते ॿारनि जो ख़्यालु पियो कयो वञे त मासूम ॿारड़ा न अची वञनि या हिन में ॿुॾी न सघनि। मगर हिन वक़्तु हीउ इलाइक़ो ॾिसो दरिया जो मंज़र ॾेई रहियो आहे। अभी मैं एज लाइफ दूंगा एक और। हाँ हाँ